बुलंद सतह ते त उहो त चए त मूं चयो मेंदीअ खेत खे उथी फुटी पओ मूंखे कई 100 रता घुरिजनि हथड़ा स्टेज ते वेठल माना जी शख़्सियतूं असांजी भेण जे लाइ माना मचायो आहे भेण सरोजा साईं दिल मसरूर साईं इमदाद पुरस्कार कैलाश साईं कादर बख्शी वरी कादर सर की तो काफी हो के साइकिल को मिली डॉक्टर कादर सर की जो सागी पार्टी जिक्र कयो कैलाश नालो लिखी छड़िया कैलाश छो त लाज़िम मज़लूम सें तां लिखो असां डॉक्टर कादर सर की साहब साईं इमदाद जो तमाम बड़ी मोहब्बत वेठल सामू वरी शख्सियत सब मनाया था दोस्त अदी सरल जो वालिद साहब वेठो आहे काज़िम अब्बास साहब डॉक्टर दरोज साहब वेठा या सभी सब मनाया था दोस्त हकीकत में ये असां सभिनी लाइ ख़ुशीअ जो काज आहे छाकाणि हिकिड़ो किताब आयो आहे किताब सिंधी अदब में ॿोलीअ में इज़ाफ़ो थियो ऐं शाइर जेके आहिनि छाकाणि त उहे इन करे मल्हाइता आहिनि जो उहे कुझु न कुझु छाकाणि त दुनिया में जेका तव्हांजी अर्पणा आहे या जेका डेडिकेशन आहे उहा ई तव्हां ॻणी वेंदी बाक़ी जेके सरगर्मियूं आहिनि पंहिंजी ज़ात जे लाइ आहिनि उहे गुम थी वेंदियूं असली शइ आहे त तव्हांजी ज़ात खां ॿियनि खे हिकिड़ो फ़ाइदो मिलियो फिक्री हवाले सां या अदबी हवाले सां या समाजी हवाले सां तव्हां ॿियनि जी माण्हुनि लाइ छा कयो इन क़ौमुनि जे लाइ शाइर वरी अहमियत रखंदा आहिनि उनजी आइडेंटिफिकेशन थियनि था ॿोली में तकलीफ़ कनि था पिया ऐं छाकाणि त उहे ॾींदड़ वठंदड़ कोन्हनि खे कुझु ॾेई ईंदासीं कुझु न खणी ईंदासीं पूरा आहियूं ॾेई मेवो छणी ईंदासीं शयूं ॾेई था वञनि ऐं शेखार चयो त जॾहिं आसमान में पखी न रहंदा ऐं धरतीअ ते शाइर न रहंदा तॾहिं क़यामत ईंदी त उन मुआशिरे में जंहिंमें आर्ट न आहे मौसीक़ी न आहे मुसवरी न आहे शाइरी न आहे उहो समाज खोखलो आहे समाज में जेकॾहिं तव्हां इहे शयूं कढी छॾियो त बाक़ी सॼो शाइरी इन करे इहे ज़िंदगी जो हिसो आहिनि ऐं कुन फयकून दुनिया ख़लक़ी वई आहे कुन फयकून पहिरियों लफ़्ज़ ख़ुदा जो शाइर मौसीक़ार मुसविर सब में साॻियो जोश जुनून दाद खज़ानो आहे भलत विराए मोती हीरा नीलम हीरा भलत करे सिंगार सदिन जा रोक न तिनखे टोक न तिनखे ही जे सजण हार सद ही सजण हार सदिन जा सरवत ज़हरा जी जेका रेस्पेक्ट आहे हिकिड़ी शाइर जी हैसियत में हुन जेको ॾिनो आहे ऐं ॿियो वरी ॻाल्हि इहा जी साईं दिलि साईं बि ॻाल्हि कई कुझु शयूं अहिड़ियूं नवां तजुर्बा थींदा आहिनि ऐं तजुर्बनि में रिस्क थींदी आहे घणा माण्हू तजुर्बनि जी रिस्क न खणंदा आहिनि ऐं सरवत ज़हरा नसीर नज़्म लिखी उन में वॾी रिस्क खणी आहे ऐं हीअ हिकिड़ी अहिड़ी सिंफ़ आहे जंहिंमें जेके प्योर शाइरी सॾिजे थो छाकाणि त आम असां वटि वरी काफ़िया हूंदा आहिनि वज़ीफ़नि जी टेक हूंदी आहे हिकिड़ी असां हिकिड़ी शइ फ्रेम ठाहियूं था हिन में तव्हांखे प्योर ॾियणो थो पए जंहिंमें काफ़ी रज़ीफ़ जी रुकावट कान्हे का इन करे लफ़्ज़नि जी चूंड ऐं वॾो ख़्यालु बयानु करणु इहा वरी आर्टिस्ट जी कमाल आहे ऐं यकीनन सरवत ज़हरा हिकु आर्टिस्ट आहे उन ते मूं तफ़सील सां लिखियो आहे उन किताब में वधाई कोन था पिया हिकिड़ो इज़हार करिणो आहे इन करे उन तजुर्बा कया नयूं नयूं शयूं अहिड़ियूं सुठियूं लिखियूं आहिनि जेके असां पहिरियों दफ़ो ॿुधूं था पिया असां रवायती शाइरी आहे तव्हां अक्सर हुन में ॾिसंदो त जॾहिं को शेर पढ़िबो यार हे काॾे ॿुधणु लॻे थो त हिन में तव्हां ॾिसंदो तव्हां सिटियूं अहिड़ियूं मिलंदियूं जेके तव्हां पहिरियों दफ़ो पढ़ी रहिया हूंदो अहिड़ियूं नई नई क्रिएशन नवनि विस्तारनि जी नवी फिलासफ़ी जी ऐं वाल्ट विटमैन जॾहिं शुरू में इहे नसीर नज़्म लिखिया छाकाणि त पाबंद शाइरीअ जे मुआशिरे में जेके वॾा शाइर मदौर जा ऐं वॾा कूड़ा लफ़्ज़ लेटिन इस्तेमालु कंदा वॾनि ग्रीक वर्ड इस्तेमालु कंदा उन्हनि वाल्ट विटमैन जॾहिं इहा शाइरी कई द लीव्स ऑफ गिरास मजमूओ पंहिंजे पैसनि ते छपायो ऐं वॾनि शाइरनि खे हुन पोस्ट करे मोकिलियो सभिनी उन्हनि खे वापसि करे किताब मोकिलिया हे हिकिड़ी बकवास कई वई हीअ कहिड़ी शाइरी आहे पर वक़्तु साबित कयो अॻिते हली उहो पोइट ऑफ डेमोक्रेसी थी थो वञे हुनजो अमेरिका जो पोइट ऑफ डेमोक्रेसी जो लक़ब उन माण्हू खे मिले थो जेको तजुर्बा कया असांजे साईं जी गो कमल साहब हिते वेठा आहिनि पंहिंजा ॼाऊं आहिनि ॾाढी ख़ुशी थी हुन सां मिली हिते सभु ॾींदा उहो पाण ॼाणनि था त केतिरी अहमियत आहे
सरस जरा जेको लिखियो आहे ऐं उन ईअं बि न आहे त घणो लिखण सां पोइ माण्हू वॾो शाइर थी वेंदो आहे या न ईंदो हूंदो आहे। शाह जो रिसालो हिकिड़ो ई आहे। दुनिया में अहिड़ा वॾा वॾा शाइर पहिरीं लोई आहे हुन कुल 25 नज़्म आहिनि पर वॾो शाइर आहे कलाम सॼो। अहिड़े नमूने सां तख़लीक़ जो हिकिड़ो अहिड़ो वहिंवार आहे इन में शाइर जेको पंहिंजूं ॻाल्हियूं करे थो पियो। मूं वटि नज़्म बि लिखिया कोट पर छाकाणि त ऐं सरकी साहिबु बिल्कुलु टाइम जो हुनजो आहे मसइलो त असांखे हिकिड़ो इज़हार करिणो आहे मुख़्तसर लफ़्ज़नि में इन करे उहो कुझु शयूं मां लिखियूं बि हुयूं मां जो कोट कंदुसि वरी असां हिते आहियूं तव्हां मुखातिब थींदासीं पर इहा शाइर जेके आहिनि उहो तमामु उहो ॾियण वारा थियनि था वठण वारा कोन हिननि कंट्रीब्यूट कयो आहे। तर्जुमे ते ॻाल्हि थी राजशर साहिब ताकी इहा हक़ीक़त कई पाबंद तर्जुमो ॾाढो थियो आहे पाबंद शाइरी जो तर्जुमो छाकाणि त पाबंद जीअं शेखार साईं शारती जो तर्जुमो कयो आहे यकीनन उहो 20% बि शाह जे हुनजे रूह खे टच न करे सघियो आहे।